यामीन खान। वाह, तो कि पंहिंजे गिरत जो जनाज़ो पंहिंजे कुलनि ते खणो पवंदो यामीन खान। छा थियो अथई सुफिया? काल त तुंहिंजो चेहरो कोमायल कमल जहिड़ो हुयो ऐं अॼु गुलाब जे गुल जीअं टिड़ी पई आहीं। तुंहिंजे मुड़कण मां ख़ुशियुनि जी ख़ुशबू थी अचे। छा ॻाल्हि आहे सुफिया? इहो सवाल मूंखां मुंहिंजी सहेली शैला पई करे या वरी यामीन खान जी धी मूंसां मुखातिब आहे? इहो त तुंहिंजे दिलि ते दारो मदार आहे त तूं मूंखे पंहिंजी सहेली सम्झी सच ॻाल्हाई या यामीन खान जी धीअ सम्झी धोखो ॾिन। मां त फ़क़ति शैला आहियां, इंसानियत खां वधीक रिश्तनि खे अहम सम्झण वारी, मार पे सां मोहबत करण वारी। इंसानी खे तूं केतिरो अहम सम्झंदी आहे इहा ख़बर अॼु पइजी वेंदी शैला। माण पे सां मोहबत अथई त तूं मुंहिंजी मदद ज़रूरु कंदी आहे। ॿुधाए मां तुंहिंजी कहिड़ी मदद कयां? मुंहिंजे अंदर जी औरत खे आज़ादी थी खपे, मुंहिंजे एहसासनि खे मर्द परस्त मुआशरे में पनाह खपे। मां पंहिंजी रूह जी उन उजाइण थी चाहियां, ज़िंदगी जे कब्रिस्तान में हिकु ज़िंदा लाश सां हिन घर जे क़ीमती कब्र में दफ़न थियण जी बजाए कंहिं ज़िंदा इंसान जे हथ में हथ ॾेई हलण थी चाहियां। मां सम्झी वई आहियां सुफिया, मूंखे शगुफ़्ता सभु कुझु ॿुधायो हुयो त तूं हाणे बाबा जहिड़े बदमिज़ाज मर्द बदिरां खानू सां गॾु ख़ुशियुनि जा ॾींहं गुज़ारण थी चाहीं। सभु ख़बर अथई न? पोइ ॿुधाए त उहा ज़ंजीर कीअं टुटंदी जंहिंजी चाॿीअ जे मथां निकाह जो नालो लिखियलु आहे? उहा चाबी तुंहिंजे पंहिंजे हथ में आहे, फ़क़ति एतिरो इंतज़ारु कर त खानू जी ज़िंदगी ख़तरे खां ॿाहिरि अचे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।